नौजवान नस्ल नसीहत क़बूल नथो करे। हिदायत नसीहत वॾनि जी, पीउ माउ जी, भाइरनि जी, चाचनि मामनि जी क़बूल नथो करे। अञा बि ज़िद अञा में अची ग़लति राह रस्तनि ते हले थो। वॾो नसीहत कंदो, हिदायत कंदो, नंढे खे सम्झाईंदो, पंहिंजे तजुर्बनि मुशाहिदनि जे बुनियाद ते ज़माने जे हालतुनि खे ॾिसी, वक़्त जी नज़ाकत खे ॾिसी उहो त चाहींदो त नंढो सुधरियल हुजे, ग़लति संगत सोबत में न हुजे, रोज़गार करे, कारोबार करे ऐं बुरनि फ़इलनि बुरनि अमलनि खां परे हुजे, जुआ नशे खां परे हुजे, चोरी खां परे हुजे, चोरनि जी संगत में न हुजे। पर इहा नंढे खे सम्झ में नथी अचे ॻाल्हि, नौजवान खे सम्झ में नथी अचे, छो जवानी उनजी जज़्बात जो हिकिड़ो आला नमूनो आहे, मिसाल आहे। जज़्बात ऐं जवानी लाज़िम मलज़ूम आहिनि, उनजे करे हिदायत नसीहत क़बूल नथो करे, ज़िद में अची थो वञे। ऐं वॾा नसीहत कंदे कंदे थकिजी बस करे था वञनि। ऐं हाणे जॾहिं बुरनि फ़इलनि में फासे थो, बुरी संगत में फासे थो ऐं बुरनि कमनि में आहे ऐं उतां निकिरण बि चाहे थो त बि को बि उनजी रहनुमाई न कंदो, छो जो हू ॾुखारा आहिनि, हो नाराज़ आहिनि। जॾहिं वॾनि जो चयो न वरितईं त हाणे हो ॿीहर उनजो पासो बि न वठंदा। ऐं जेकॾहिं कंहिंखे चइबो बि यारो तुम्हारो भाइटियो हीअं ख़राबु थी वियो आहे, उन कुझु सम्झाए चइबो खॾ में पए, हिन में इख़लाक़ ई कोन्हे, अदब ई कोन्हे, हिन ॻाल्हाइण में हिनजी त तमीज़ ई कान्हे, छॾे ॾे, वञी पियो धूड़ पाए। पोइ हथु कढी वेंदा, सम्झाए जॾहिं हुनजी नसीहत ते अमल न कंदो त बाद में हू वेझो बि न ईंदा, न मदद कंदा, न हिमायत कंदा, न नसीहत वाइज़ कंदा, न हिदायत कंदा, न ई सम्झाईंदा। चवंदा हाणे जीअं वणेसि तीअं करे, हाणे असांजो वास्तो तालुक हिन सां को बि न आहे, जीअं वणेसि तीअं करे। नसीहत हिदायत करण जा काफ़ी तरीक़ा आहिनि, जेके हिदायतूं चई वियूं आहिनि त उन तरीक़ो हुजे, पर ज़ाहिर आहे आम माण्हू वटि एतिरी तालीम, एॾो इल्मु या हदीस जो एॾो मुतालो आहे, अलबे जी सीरत जो मुतालो न आहे, त कीअं सम्झाइजे, कीअं उनखे हिदायत कजे, उहा ख़बर त कान्हे। हाणे अमीर अल मोमिन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जो फ़रमानु आहे त जंहिंखे हिदायत नसीहत करणु चाहियो था त उनखे अकेलाई में कयो। माण्हुनि जे मुंहं ते, कचहरी में, महफ़िल में उनखे कुझु न चओ, जो उनखे चवंदो त हुन ते अमल न कंदो, पंहिंजी बेइज़ती महसूसु कंदो। ऐं असां वटि अक्सर तौर ते जेकी हिदायत नसीहत वारो अमल आहे उहो सरेआम आहे, उहो माण्हुनि जे साम्हूं आहे, उनजे दोस्तनि जे साम्हूं आहे, कचहरी में आहे। ज़ाहिर आहे जंहिं ते उहो नाराज़ थिए थो, उहो बुरो सम्झे थो त हिन मुंहिंजी बेइज़ती कई आहे, माना सरेआम मूंखे चयो अथई, टोकियो अथई, तूं बुरनि फ़इलनि में आहे, बुरी संगत में आहे, उनखे क़बूल नथो करे। मौला जो फ़रमानु आहे त अकेलाई में, माना उनखे विहारे अकेलाई में नसीहत हिदायत कयो, नरमीअ सां कयो, सख़्तीअ सां न कयो, त उन ते ज़रूरु अमल कंदो। पर असां वटि जेकी ॻाल्हाइणु आहे उहो तक़रीबन उहो सख़्तु ई हूंदो, लहजो सख़्तु हूंदो, टोक ऐं तंज़ वारो हूंदो, जंहिंते ज़ाहिर आहे अॻिलो अमल न कंदो। असांजी ज़बान में असरु न आहे, या एतिरी ख़बर न आहे त उनखे कहिड़े तरीक़े सां सम्झाइजे, या कुझु सम्झाइण जा तरीक़ा ईअं थींदा आहिनि त ॻाल्हि शुरू में कुझु उनखे वाक़िया किसा पंहिंजा ॿियनि जा ज़माने जा ॿुधाइजनि, बाद में जेको असुलु मक़सदु बयानु कजे। ईअं हिकिड़ो ज़बरदस्त वाक़ियो आहे इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नंढपण जो वुज़ू वारो वाक़ियो आहे, तमामु मशहूरु आहे, हर कंहिंजो ॿुधल आहे, पर उन ते अमल असां न कंदा आहियूं, न उनखे वाक़िए खे सही तरह सां सम्झी सघिया। हिकु पोड़ो आछी दाढ़ी वारो, अछा वार, बुज़ुर्ग आहे, पीरसन आहे, ज़ईफ़ आहे, हुनजी वॾी उमिरि आहे, उहो वुज़ू करे थो, पर वुज़ू ग़लति थो करे। हाणे असां वटि जेको तरीक़ेकार आहे, जेकॾहिं कंहिंखे बि को वुज़ू ग़लति, निमाज़ ग़लति, माण्हुनि जे साम्हूं इहो अछी दाढ़ी थी अथई, अञा ताईं तोखे वुज़ू करणु नथो अचे, अञा तोखे निमाज़ पढ़णु नथी अचे, इहो माण्हुनि जे मुंहं ते ई टोकींदासीं, ज़ाहिर आहे हुन ते अमल कोन कंदो। पर हिननि ॿिन्ही शहज़ादनि हसनैन करीमैन उनखे जॾहिं ॾिठो त वुज़ू ग़लति थो करे, त उनखे इहो न चवंदो तूं वुज़ू ग़लति थो करीं, टोकियंसि, को तंज़ कयंसि त हेॾो अची कुराड़ो थियो, अछी दाढ़ी थी अथई। पर शहज़ादनि हुनखे चयो त चाचा, असां ॿई भाइर वुज़ू कयूं था ऐं तव्हां असांजो वुज़ू ॾिसो त कंहिंजो वुज़ू सही आहे। त पहिरीं इएं सम्झो नंढा ॿार, हिन जे नंढो ॿारु जीअं चवंदो आहे, माना मूंखां सिखणु चाहिनि था। हुन चयो शहज़ादो तव्हां वुज़ू कयो त मां ॾिसां। लेकिन ॿिन्ही शहज़ादनि इमाम हसन अलैहिस्सलाम, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं वुज़ू कयो त उन्हनि जो वुज़ू सही हुयो। ऐं पोइ हुनखे ख़बर पई पंहिंजी ग़लती जी, त मां जेको वुज़ू कयो असल में ग़लति कयो। हुनखे पंहिंजी ग़लती जी पोइ ख़बर पइजी, चई शहज़ादो
तव्हांजो वज़ू सही आहे पर मुंहिंजो वज़ू ग़लति आहे। सो तरीक़ेकार हिकिड़ो सुठो हुजे त उन ते अमल कंदा। बाक़ी हिन वक़्तु ज़मानो त तमामु सख़्तु आहे। नौजवान नसीहत पहिरीं ॻाल्हि त ॿुधणु चाहे ई नथो। हिदायत नसीहत सां हुनखे दुश्मनी आहे। हिदायत नसीहत करण वारनि सां बि माना हुनखे नफ़रत थी वञे। यार छॾी वरी वेंदासीं, वरी लेक्चर ॾींदो, वरी तकरीर कंदो, छॾीसि यार, इन ते हलूं ई नथा। या उताक में को वॾो अची वेंदो त उतो ई पासो वठी निकिरी वेंदा, खिसकी वेंदा। त हाणे आयो आहे इहो जेको आहे तकरीर कंदो, हिदायत नसीहत कंदो त नशो न कयो, जुआ न खेॾो, वरी फासिजी वेंदासीं, ॾचे में अची वेंदासीं। हाली तो क़बूल करण लाइ तयारु ई कोन्हे। हुनजे लाइ माहौल ठाहिणो पवंदो, हुनजे लाइ महिनत करणी पवंदी, तॾहिं वञी हिदायत नसीहत क़बूल कंदा।